अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾावयां संझा सैयद ऐं मां आहियां कायनात शेख। हलूं था हेडलाइंस तरफ़। परडे फंडिंग केस पानामा 2 बणिजी वेंदो। मरियम नवाज़ खे मशवरो आहे त परडे फंडिंग केस पढ़े संदन खोड़ सारियूं मिल्कियतूं ज़ाहिर थियण वारियूं आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त PTM जा समूरा मामला मौलाना फज़ल रहमान जे खाते में अची रहिया आहिनि, जंहिं सां खेसि नुक़सान थींदो। JUI तरफ़ां अॼु कराची में इसराइल ख़िलाफ़ रैली कढी पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि खां कारकुननि जा काफ़िला रैलीअ में शिरकत लाइ कराची पहुची रहिया आहिनि। JUI जी रैलीअ जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। क़ाइद आज़म जे मज़ार लॻ कॉरिडोर 3 ट्रैफ़िक लाइ बंदि। कॉरिडोर ते मज़ार क़ाइद साम्हूं स्टेज तयारु। मौलाना फज़ल रहमान ऐं ॿिया अॻुवाण ख़िताब कंदा। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत तरफ़ां गुम थियल माण्हू बाज़ियाब न कराइण ते कावड़ जो इज़हार। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। गुम थियल माण्हुनि बाबति हिरासती मर्कज़नि खां बि जवाब तलब। अदालत FIA खां गुम थियल माण्हुनि जी ट्रैवल हिस्ट्री तलब करे वरिती। अदालत रिमार्क्स न आहे त 7 साल गुज़री वञनि था पर गुम थियल माण्हू बाज़ियाब नथा कराए सघो। कहिड़नि धंधनि में लॻा पिया आहियो। इलेक्शन कमीशन PTI ख़िलाफ़ परडे फंडिंग केस जी दरख़्वास्त गुज़ार अकबर S बाबर जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। अकबर S बाबर ऐं संदसि वकील ते स्क्रूटनी कमेटीअ खे दॿाउ में आणण जी कोशिश ऐं कम में मुदाख़लत जा इल्ज़ाम। सुप्रीम कोर्ट ज़मानत रद्द करण वारी नैब जी दरख़्वास्त ते सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी खे नोटिस जारी करे छॾिया। 8 शरीक जवाबदारनि खे भी नोटिस जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह KMC लाइ 1 करोड़ 70 लख रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर जी सदारत हेठि KMC जी माली मामलनि बाबति इजलास। KMC नवंबर ऐं दिसंबर में सीनियर ऑफिसरनि खे पघार न ॾेई सघी। इजलास खे ब्रीफिंग मुराद अली शाह चवे थो त KMC माली मामलनि जो शिकार आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे KMC खे अकेलो न छॾींदासीं। चाहियूं था त KMC पंहिंजे पेरनि ते बीह रहे। सिंध हाई कोर्ट के इलेक्ट्रिक हंगाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत 15 सालनि खां पोइ यूनियन अॻवाननि जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो। लेबर यूनियन अॻवाननि चयो आहे त अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज कयो वेंदो। अदालत बहितर ॿुधाए सघे थी त 15 साल इंतज़ार छो करायो वियो। मुल्क में कोरोना वायरस वेघे वधीक 54 मरीज़ फौत। फौतियुनि जो अंग 11,157 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,363 नवां केस रिपोर्ट। मुल्क में वबा सटियलनि जो अंग 5,27,156 वियो। सिंध में 2,28,470। पंजाब में 1,51,603। बलूचिस्तान में 18,670। KP में 64,373। इस्लामाबाद में 40,430। गिलगित बल्तिस्तान में 4,894 ऐं आज़ाद कश्मीर में 8,706 नवां केस रिपोर्ट। जैकबाबाद में मिल्कियत जे तकरार तां बलूचिस्तान जो पुलिस एहलकार क़तल। जवाबदार अज़ीज़ नेमतुल्ला सूमरो ते बंदूक जा फायर करे क़तल कयो। पुलिस जवाबदार जे भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। बख्शापुर भरिसां काठीअ पुल वटि अणॼातल औरतुनि जो गोली लॻल लाश हथायो। सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल। खैरपुर लॻ इकनॉमिक ज़ोन वारे इलाइक़े में पुलिस जो धाड़िलनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि
ऑपरेशन हलदड़ पुलिस एक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कंदे चयो आहे त अञा केतिराई ॾोहारी ज़ख़्मी हालत में मौजूद आहिनि। गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि सां फायरिंग जी ॾेवट में हिकु पुलिस एहलकार शहीद कयो हो। नूरियाबाद में क़ौमी शाहराह ते ट्रॉलर ऐं कोच में टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। कंदकोट भरिसां चिमनी शाख वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत। रोड हादसे में गौसपुर वासी फ़कीर मलिक हयाती विञाए वेठो। टुल में माइटनि वटि घुमण आयल नौजवान पुरस्रार नमूने गुम, वारसनि तरफ़ां अगवा जो शख़्स ज़ाहिर। ऐं सखरजनी पिंड वारे इलाइक़े में ज़हरीलो खाधो खाइण सबबि नींगर फौत वासिफ मुगल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल।